बांधी कंडियारे लॻे ॻोठ शमन उॾण वासी नौजवान सनाउल्ला उॾण पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब बांधी पहुची वियो। हुन दाहींदे चयो त मुंहिंजी नंढे भाउ पंहिंजे मामे जी छोकिरी सां 16/12/2023 ते नवाबशाह कोट में पसंद जी शादी कई आहे, जंहिंजो निकाह नामो ऐं प्रोटेक्शन लेटर हुअण बावजूद भी गुज़िरियल राति सिछो बांधी रजबली मेतलो बिना लेडीज़ पुलिस जे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे घर अंदर दाख़िल थी मुसलसल 2 कलाकनि ताईं असांजी औरतुनि खे धमकियूं ॾींदो रहियो ऐं अॼु सुबुह जो ॿिनि ॼणनि खे खंबे लाक़िब करे छॾियो ऐं पैसनि एवज़ खे नाज़ाद कयो आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजा मामा बासर आहिनि ऐं बांधी पुलिस कोर्ट जे लेटर खे थोॾे सदन विंगार वही रही आहे। हुन IG सिंध SSP नवाबशाह ऐं आला अमलदारनि खे अपील कई त असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।